नाज़रीन, गुपचाणी में पानी की खोट खिलाफ जीमल शाख के आबादगारन पारां एहतजाज जो सिलसिलो जारी है। आबादगारन हथन में तवा ऐं चूड़ियूं खणी SDO एम बियन खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। आबादगारन पंहिंजा वीचार आवाज़ विझे रिपोर्टर सां हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसो। गरीब हारी 2 3 4 10 एकड़ वारा 15 20 50 100 एकड़ वारा इतने असां बीठा आहियूं, बल्कि हज़ारनि या 500 एकड़ वारा इतने कोन्हनि। असांजी जदोजहद महीननि खां हले पई। असां रोडनि ते आहियूं ऐं हिन पीपल्स पार्टी जो ही आहियां। असां पाणी पिया घुरूं, हक़ पिया घुरूं। इन हक़ घुरण जे लाइ जेकॾहिं को नुक़सानु असांजो ॿियो थिए थो उहो बर्दाश्त कंदासीं। असां मुसलसिल महीने खां सरापा एहतजाज आहियूं। अवां खे बि ख़बर आहे, अवां बि ॾिसो पिया, असांजो पंहिंजो जाइज़ मसालो आहे पाणी जो मसालो। अॼु आबादगारनि जो ज़ुल्फ़कार जे लाइ तवा खया आहिनि। असां उनखे पाणी ॾे ऐं ही चूड़ियूं इंजीनियर नुसरत कैनाल जे लाइ आहिनि, जेको कमीशन पास ऑफिसर आहे। वो वेही कमदारी पियो करे, उन खां पानी न पियो हले। प्लस पार्टी जा जेके वॾा नुमाइंदा आहिनि, सदर नवाबशाह ज़िले जा, अॼु ताईं कंहिं बि असां खां पुछा न कई आहे त छा मसलो आहे, केरु असां वटि हली न आयो आहे। असांजूं ज़मीनूं बंजर लॻियूं पियूं आहिनि। असां जीअं फसल कयो आहे, अॼु ताईं असां पंहिंजे ज़मीननि खे पाणी न ॾिनो आहे। असांजो वणनि जो फसल तबाह थी वियो। 2 महीननि खां मुसलसिल एहतजाज में आहियूं। छाजे लाइ एहतजाज में आहियूं? असां हिकिड़े ॾींहुं तव्हां ॿुधो आहे त को कंहिंखां नौकरीअ जी घुर कई आहे, कंहिंखां कंहिं सीट जी घुर कई आहे, कंहिंखां कंहिं रोड रस्ते जी घुर कई आहे, न कयो आहे। जेकॾहिं सिर्फ़ु घुर कयो आहे त पाणीअ जो कयो आहे। उहो असांजो जीअण जो हक़ आहे। उहो असां एहतजाज पुरअमन हींअर हलूं पिया, पर असांखे जेकॾहिं जंग करिणो पियो हिन जो हुकुमराननि सां त करिणो पवंदो।